أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا بني إسرائيل اذكروا نعمتي التي أنعمت عليكم وأني فضلتكم على العالمين واتقوا يوما لا تجزي نفس عن نفس شيئا ولا يقبل منها عدل ولا تنفعها شفاعة ولا هم ينصرون صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تواں اساں جے متھاں انا گنیا کرم احسان آہن جو اللہ رب ذوالجلال تواں اساں کے مغرب دی نماز با جماعت نصیب فرمائی ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़रिए सां क़ुरान पाक जे वास्ते सां पूरी दुनिया जे मुसलमाननि खे इन ॻाल्हि खां बाख़बर बनायो हो त लन तरज़ा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम, यहूदी ऐं नसरानी कॾहिं बि तव्हांजा कोन थींदा, हा तव्हां उन्हनि जो दीन अख़्तियार कयो त पोइ हू तव्हांजा थींदा, तेसि ताईं तव्हांजा न थींदा जेसि ताईं तव्हां उन्हनि जे दीन जा ताबियो नथा थियो। लिहाज़ा तव्हां उन्हनि जो दीन अख़्तियार कोन कंदव त पोइ हू बि तव्हां सां राज़ी न थींदा। त पोइ हाणे तव्हांजी कोशिश आहे जेका उन्हनि सां वास्ते वारी जंहिं ते तव्हां चओ था त असांजो हुननि सां वास्तो दोस्ती यारी हिन बुनियाद ते आहे त हुननि खे फेराए मुस्लमान कंदासीं, इहा भुल आहे तव्हांजी। ज़हन में इहो ख़्यालु कढो। तव्हां यहूदी नसरानी थी सघो था, हू तव्हांखे बनाए वेंदा, पर हू तव्हां सां कॾहिं बि तव्हांजे ॻाल्हियुनि में अची मुस्लमान कोन थींदा। जॾहिं अल्लाह तबारक व तआला इहो फ़ैसिलो पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधायो, उन्हीअ जे ज़रिए क़ुरान पाक जे आयत जे ज़रिए तव्हां सां ताईं पहुतो त हाणे तव्हां ऐं असांजो अकुल वधीक कमु करे थो छा? जो तव्हां ऐं असांजा वास्ता जेके हुजनि असां चऊं त न असां पंहिंजे वास्ते में उनखे फेराए वेंदासीं। हा हेकड़ बेकड़ किथे किथे अल्लाह ताला जेकॾहिं चाहे त कंहिं मुस्लमान कंहिं आलिम कंहिं मुहदिस कंहिं दीनदार जे हथ ते उन्हनि जे महिनत सां अल्लाह ताला कंहिं यहूदीअ खे मुस्लमान बनाए विझे, कंहिं नसरानी खे मुस्लमान बनाए विझे, अल्लाह ताला जे ताक़त खां इहा ॻाल्हि ॿाहिरि कोन्हे, करे सघे थो। पर उमूमी कानून इहो आहे जेको क़ुरान पाक ॿुधायो। त पोइ गुज़िरियल आयतुनि में इहा निस्बत बयानु कई वई हुई ऐं अॼोकनि आयतुनि में इन गुज़िरियल समूरनि आयतुनि जे अंदरि जेको मज़मून बयानु कयो वियो उनजो ॼण त ख़ुलासो ॿीहर बयानु कयो थो वञे। कॾहिं कॾहिं तक़रीर का कबी आहे न, को आलिम सगोरो को बुज़ुर्ग बयानु कंदो आहे त पोइ उनजो नसीहती बयानु जेको आहे इस्लाही बयानु करे डिघो थी वेंदो आहे। उन बयान जे अंदरि काफ़ी सारियूं ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि। पोइ उहो बुज़ुर्ग पंहिंजे सॼे कलाम जो ख़ुलासो ॿीहर कढंदो आहे त हिकिड़े मिंट में उन बयान जो ख़ुलासो ॿीहर ॿुधाए वठंदो आहे। अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि ऐं नसरानियुनि जे ख़बासतुनि खे बयानु करण जे लाइ सूरत बक़रा जे 3-4 नंबर रुकू खां शुरू कयो हो। ज़रे घटि 14 रुकू पूरा थी विया, अॼु 15 रुकू शुरू थियो। इहे यहूदियुनि ऐं नसारनि जूं ख़बासतूं, हरकतूं, शरारतूं, ज़िद्दियतूं, नाफ़रमानियूं, अजाया सुवाल इहे सभु बयानु कया विया। पोइ हाणे वरी अल्लाह तबारक व तआला इन इहे वॾे ज़िगे तफ़सीली बयान खे अॼोकनि आयतुनि में ख़ुलासे तौर ते बयानु कयो आहे। ॿीहर दोहरायो आहे उन्हनि अल्फाज़नि खे जेके अल्फाज़ अल्लाह तबारक व तआला पहिरियां बयानु कया हुआ। कहिड़ा हुया उहे? तवजो कजो। या बनी इसराईल अज़कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम, ए याकूब जी औलाद यादि कयो मुंहिंजे उन्हनि नेमतुनि खे जेके मां तव्हां ते कयूं आहिनि। साईं तुंहिंजूं त हज़ारे किरोड़े नेमतूं आहिनि, तुंहिंजे तरफ़ खां इहो बि ऐलान थियल आहे वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जे मुंहिंजे नेमतुनि खे ॻणींदव त न ॻणे सघंदव। एॾियूं तुंहिंजूं नेमतूं आहिनि साईं, कहिड़ियूं कहिड़ियूं ॻणियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं तुंहिंजूं ॻणियूं। फरमाई वानी फज़लतुकुम अलल आलमीन, मां तव्हांखे पूरे जहान वारनि माण्हुनि जे
इज्जत ऐं अज़मत खां मथे तव्हांजी इज़त रखी, दर्जो तव्हांजो मथे रखियो हो जहान वारनि खां। अल्लाह ताला गुज़िरियल आयतुनि में वक़्फ़े वक़्फ़े सां उहे पंहिंजा एहसान यादि ॾियाराया हिननि खे। ख़ुलासे तौर ते अल्लाह ताला वरी फरमायो, वत्तक़ू यौमन ला तजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैया, उन ॾींहं खां डिॼो जंहिं ॾींहुं को बि माण्हू कंहिं बि माण्हूअ खे कमु न ईंदो, को बि माण्हू कंहिं बि माण्हूअ खे कमु न ईंदो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि ॿिए जॻह ते फरमायो, यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ी, हर माण्हू नफ़्सा नफ़्सीअ जे आलम में हिक ॿिए खां भॼंदो, हर माण्हू पंहिंजे भाउ खां भॼंदो। व उम्मी व अबी, पीउ मां औलाद खां भॼंदा, औलाद पीउ मां खां भॼंदी। व साहिबतिही व बनी लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नी, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हाजतुनि, पंहिंजे पंहिंजे ज़रूरतुनि, पंहिंजे पंहिंजे मुश्किलातुनि में मुंधल हूंदो, फाथल हूंदो। न्याणियूं पीउ मां खां, पीउ मां न्याणियुनि खां, औलाद खां, मुड़ुस ज़ाल खां, ज़ाल मुड़ुस खां, हर को हिक ॿिए खां भॼंदो। कोई कंहिंखे कमु न ईंदो, हर को पंहिंजे पंहिंजे अमलनि जे हिसाब किताब जे मरहले में रुधल हूंदो, फाथल हूंदो, भॼंदो पियो। जेको जंहिंखे ॾिसंदो कतराईंदो, मतां मूंखे ॾिसी मूंखां नेकी घुरे। जेकॾहिं कंहिंजी नज़र पइजी वेंदी, ईअं महसूसु कराईंदुसि ॼण नज़र ई कोन पई आहे, ॾिठो ई न आहे। जीअं हिते बि कंदा आहियूं कॾहिं कॾहिं, कंहिं मिट माइट, कंहिं दोस्त यार सां न लॻंदी आहे न तबियत, या कंहिंसां मिलणो न हूंदो आहे त पोइ आम्हूं साम्हूं बि थी वेंदा आहियूं, पर अहिड़ो रुख़ मटाईंदा आहियूं जो महसूसु करे त जीअं मां तोखे कोन ॾिठो आहे, या मां तुंहिंजे साम्हूं ई न आहियां, ॾिठो ई न आहे। अल्लाह जी फरमाए थो, उन ॾींहुं, हिते तव्हांजो इहो तजुर्बो आहे न, इन तजुर्बे सां आसानीअ सां सम्झी सघो था, उन ॾींहुं कोई कंहिंखे मुंहुं न ॾींदो, हर को हिक ॿिए खां भॼंदो, मतां मूंखां नेकी न घुरे, मतां मूंखां ताउन ऐं मदद न घुरे, मां पाण फाथो पियो आहियां, छा कंदुसि हिन जी मदद। पोइ अल्लाह जी फरमायो, इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे ख़ुलासे तौर ते थोरनि लफ़्ज़नि में बयानु कंदे, वत्तक़ू यौमन, उन ॾींहं खां डिॼो, ला तजज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शैया, जंहिं ॾींहुं को बि माण्हू कंहिं बि माण्हूअ खे कमु न ईंदो। कोई माण्हू कंहिं बि माण्हूअ खां का बि शइ टारे न सघंदो, कोई बि माण्हू कंहिं बि माण्हूअ खे पंहिंजे तरफ़ खां मदद ताउन तौर ते का बि शइ ॾेई न सघंदो। ख़ुलासो खणी चयुमि, कोई कंहिंखे कमु न ईंदो। साईं भला एवज़ मतां ॿियो केरु कंहिंखे कमु न अचे, पंहिंजी दौलत, पंहिंजी शाहूकारी दुनिया में पंहिंजो पैसो ॾो करे रखियल हुजे, उहो ई भला ॾेई करे एवज़ जान छॾायूं, इहो कमु ईंदो? फरमाई, वला युक़बलु मिन्ना अदलुन, एवज़ बि क़बूल कोन कयो वेंदो। भले ज़मीन आसमान जेॾो तव्हांखे सोन भरियल हुजे, वादियूं हुजनि, 7 ज़मीनूं भरियल हुजनि, दुनिया जे जवाहरात जूं, हीरनि जूं, ला युक़बलु मिन्ना अदलुन, कोई कंहिंखां एवज़ क़बूल न कयो वेंदो। साईं भला कोई जेकॾहिं असांजे बारे में सिफारिश करे, पोइ उहा सिफारिश भला क़बूल थींदी? तॾहिं फरमाई त वला तनफ़अ शफ़ाअतुन, इहा सिफारिश बि तव्हांखे फ़ाइदो कोन ॾींदी। जंहिं मां सम्झ में आयो, उहो ॾींहुं अहिड़ो हूंदो जंहिं ॾींहुं माण्हूअ खे कमु ईंदा त पंहिंजा अमल, न का सिफारिश फ़ाइदो ॾींदी, न को एवज़ क़बूल कयो वेंदो, न को माण्हू कोई कंहिंखे कमु ईंदो, पंहिंजा अमल कमु ईंदसि। ख़ुलासो कलाम जो निकितो त हिते जेको करणो अथसि करे वञे, अखि ॿूटजी वियसि, कुझु बि न करे सघंदो। हिते करे वञे जेको करणो अथसि, हीअ जहान, हीअ ज़िंदगी अथसि करण जी, ठाहिण जी, आख़िरत जे लाइ पंहिंजो सामान गॾु करे वठे, ठाहे वठे, तयारी करे वठे। फरमाई वला हुम युनसरून, उते ॿियो केरु तव्हांजी मदद बि न करे सघंदो, न कया वेंदव मदद उते। इहे ज़ाहिरी तौर ते लफ़्ज़ एॾा कड़क अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जे लाइ बयानु कया आहिनि जेके नाफ़रमान आहिनि, जिन खे ॼण त मुख़ातब थी करे फरमाई, या बनी इसराईल, ए याकूब जी औलाद, ए बनी इसराईल वारो, उन ॾींहं खां डिॼो जंहिं ॾींहुं कोई कंहिंखे कमु न ईंदो, न सिफारिश क़बूल कई वेंदी, न मदद तव्हांजे बारे में, न के सिफारिश, न के एवज़, कंहिं बि क़िस्म जो तव्हांखे फ़ाइदो कोन थींदो, काई कमु न ईंदी का बि ॻाल्हि। हाणे ज़ाहिरी अल्फाज़नि खे जॾहिं ॾिठोसीं, सही अल्फाज़ ईअं सम्झ में आया ॼण त बनी इसराईल वारनि खे चया विया आहिनि, पर सच पच, या बनी इसराईल अज़कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व अन्नी फज़्ज़लतुकुम अलल आलमीन, आयत पूरी आहे।
वत्तक़ू यौमन ला तज़्ज़ी नफ़्सुन अन नफ़्सिन शयअन वला युक़बल मिन्हा अदलुन वला तनफ़उहा शफ़ाअतुन वला हुम युनसरून। इहा आयत अलॻि आहे। हिन आयत जे अंदरि अल्फाज़ अहिड़ा बयान कया विया जंहिंमें बनी इसराइल जो नालो कोन्हे। लफ़्ज़ ज़मीर जे एतबार सां, सीगे जे एतबार सां इशारतन बयान कनि था त इहा ॻाल्हि ॿुधण त उन्हनि बनी इसराइल वारनि ॾे इशारो थी करे ग़ाइब जा सीगा, पर हक़ीक़तुन नज़र सां ॾिसबो त क़ुर पाक जी इहा आयत क़यामत ताईं ईंदड़ हर माण्हूअ जे लाइ नसीहत आहे त पंहिंजा अमल वञी ठीकु कर, कुझु बि कमु न ईंदुई अॻिते। अमल हूंदई त कमु ईंदई, अमल खां सवाइ केरु कमु न ईंदी। तूं सिफारिश थो घुरी, सिफारिश असांजे मर्ज़ीअ सां हूंदी। मंज़ल लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही, कोई सिफारिश न करे सघंदो जेसिताईं अल्लाह ताला जी इजाज़त न हूंदसि। ऐं अल्लाह ताला इजाज़त कंहिंखे ॾींदो? बेनियाज़ बेपरवाह बादशाह, जंहिंखे वणेसि ॾे, जंहिंखे वणेसि रोके छॾे। हाणे जॾहिं इन आयत जे मथां गहरी नज़र रखिजे थी त बनी इसराइल वारनि सां गॾोगॾु तव्हां असांजे ज़मीर खे बि हीअ आयत झंझोड़े थी। ज़िंदगीअ जी हिकु हिकु घड़ी क़ीमती आहे, आख़िरत जे लाइ सामान गॾु करे वठो जेको करिणो अथव। हीउ वक़्तु अथव। कॾहिं कॾहिं असां दुनिया जी दौलत कमाइण में वक़्तु विञाईंदा आहियूं, कॾहिं कमाए छॾी आहे पोइ हुनखे बचाइण में वक़्तु विञाईंदा आहियूं, कॾहिं बचाए छॾी आहे पोइ हुनखे विरहाइण में वक़्तु विञाईंदा आहियूं, कॾहिं विरहाईंदे विरहाईंदे फ़साद थींदो आहे, उन फ़साद खां बचण में वक़्तु विञाईंदा आहियूं। ज़िंदगी ईअं गुज़री वेंदी आहे, कमाईंदे कमाईंदे, बचाईंदे बचाईंदे, विरहाईंदे विरहाईंदे, फ़साद खां बचंदे बचंदे अमरा वियो। इहा सॼी ज़िंदगी ईअं गुज़री वेंदी आहे। पोइ कॾहिं कॾहिं अल्लाह तबारक व तआला गाफ़िल इंसान खे सेखारण ऐं सम्झाइण जे लाइ अजीब अजीब अंदाज़ अपनाईंदो आहे। बेजाइन शयुनि खे कॾहिं कॾहिं अल्लाह तबारक व तआला ज़बान ॾेई करे इंसान खे सेखारींदो आहे, सम्झाईंदो आहे। कॾहिं पत्थर ॻाल्हाईंदा आहिनि। जीअं ईसा अलैहिस्सलाम खे आवाज़ आयो जबल मां रोअण जो, लठ जबल ते रखी ठड़काए ऐं चईंसि छो पियो रोईं? जबल मां पत्थरनि मां आवाज़ आयसि, ॿुधो त से त अल्लाह ताला जहन्नम जी बाहि तयारु कई आहे, जंहिं जहन्नम जे बाहि जो ॿल माण्हू ऐं पत्थर हूंदा, भवत में मथां इहे पत्थर मुंहिंजा न हुजनि, तंहिं करे मां रोआं थो। जबल जबल थो ॻाल्हाए। कॾहिं क़बरुनि वारा मुर्दा उथी करे ॻाल्हाइनि था, कॾहिं काठियूं थियूं ॻाल्हाइनि, कॾहिं पथरियूं थियूं ॻाल्हाइनि। रिवाज जे अंदरि ईंदो आहे क़यामत जो मंज़रनि मां हिकिड़ो मंज़र अहिड़ो हूंदो, दज्जाल जॾहिं हूंदो, यहूदी नसरानी जे कॾ मुस्लमान पवंदा, पोइ इहे यहूदी नसरानी दज्जाली माण्हू वणनि में लिकंदा त माण्हू सॾे करे चवंदो मुस्लमान हलिया हलिया हो मुंहिंजे पोयां लिकियो पियो अथई, कोहेसि ॻाल्हाईंदा। अल्लाह ताला कॾहिं कॾहिं इहे मख़लूक़ात खां ॻाल्हाए करे इंसान जे नसीहत जो बंदोबस्तु कंदो आहे। इन ते मां मिसाल ॾियां। बनी इसराइल जे अंदरि हिकिड़ो नेक शख़्स हो, मालदार वफ़ात करे वियो। उन जा ॿ पुट हुया, उनजे मीरास जा मालिक थिया। विरासत जे मामले ते विड़ी पिया। विराईंदे विराईंदे हिकिड़ी दीवार हुई विच ते जेका क़ीमती हुई, उन दीवार ते विढ़िया त हीअ मुंहिंजे हिसे में आहे, हू चए मुंहिंजे हिसे में आहे, या अधु अधु कयूं, या तूं खण या मां खणा, इन हिसे ते विड़ी पिया। जॾहिं ख़ूब अटकिया, हिक ॿिए सां ठहनि कोन पिया, क़रीब हुयो त हिक ॿिए सां विड़ी घणो कुझु नुक़सानु कनि। पोइ कॾहिं ईअं इख़्तिलाफ़ कंदे कंदे विढ़ंदे दीवार जे भरिसां जॾहिं आया, गुथा लफ़्ज़ हिक ॿिए खे ॻाल्हाइण शुरू कयूं, तॾहिं दीवार हिननि सां ॻाल्हायो। दीवार मां आवाज़ आयो, छो था विढ़ो? पहिरियां मुंहिंजी हक़ीक़त खे त सुञाणो, पोइ विढ़ो। हे ख़ामोश थी विया। दीवार पई ॻाल्हाए। चए ॿुधाए भला हक़ीक़त छा आहे? दीवार थी चवे भितरनि मां, मिटीअ मां, सिरुनि मां आवाज़ थो अचे त पहिरियां पहिरियां मां वक़्त जो बादशाह हुयुसि, काफ़ी सारी मिल्कियत मुंहिंजे हथ में, मां मिल्कियत जो मालिक हुयुसि, वॾे तमतराक सां ज़िंदगी गुज़ारी, मां हुक्मरान बणिजी करे वक़्तु कढियुमि। नेठि मौत बरहको आयो, मरी वियुमि। अहिड़ीअ वीरानीअ में दफ़न करे आया जिते को क़ब्रिस्तान बि कोन हो, एज़ाज़ सां, त हिन खे पंहिंजी ज़मीन में एज़ाज़ सां पंहिंजे मिल्कियत में दफ़नाइबो। उहा मिल्कियत मुंहिंजी वक़्तु गुज़रण खां पोइ क़ब्र आहिस्ते 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 मुंहिंजी ज़मीन सां बराबरि थी वई, जेका बुठी ठहियल हुई सा ड्रही वई। उन ज़मीन ते माण्हुनि
मुंहिंजे क़ब्र जो नालो निशानी मिटाए छॾियो। वक़्तु गुज़रंदो रहियो, मुंहिंजो जिस्म मिटीअ जे अंदरि दफ़न थियल, हॾा जिस्म ॻरी भुरी सॼो मिटी थी वियो। अहिड़ी मिटी चीकी थी पियो जो कंहिं कुंभर खे थांवनि ठाहिण जे लाइ मिटी खपे पई, इहा मिटी उनखे कमु पई अचे। इतां मिटी खयईं। हाणे कुंभर मुंहिंजे जिस्म वारे ॻरियल भुरियल हॾनि मां जेका मिटी थी वई, उन मिटीअ मां कुंभर वञी करे मटु ठाहियो दिलो। वरी उन ठपे ठपे मूंखे आवीअ में रखी करे पचायो बाहि सां, पचाए घर जे अंदरि कमु आंदई। काफ़ी वक़्तु मुंहिंजे अंदरि पाणी समाइजंदो हो, पाणी वारो कमु वरितो वियो। जॾहिं बेकार थी पियुसि, पाणीअ जो कमु न ॾेई सघियुसि, तॾहिं मूंखे ढेर ते उछलायो वियो, टुकड़ा टुकड़ा करे भॻो वियो। केतिरो अरसो टुकड़नि ठिकरियुनि जे शकल में हुयुसि। इहो ढेर ठिकरियुनि जे शकल में, ठिकरियूं बि हली हली इहो अरसो गुज़रियो हूंदो न, इहो ठिकरियूं बि हली हली भुरी मिटी थी वियूं। मिटी बि अहिड़ी जेका ज़रा पकल, बजरी ऐं मिटीअ जी मिक्स थियल मिटी, छो त ठिकरियुनि मां फिरी थी आहे न। पोइ उतां वरी कंहिं कारबीअ खे, जेके मिटीअ मां सिरूं ठाहे करे पचाईंदा आहिनि भठीअ में, कारबीअ खे मिटी पई कमु अचे, उतां मिटी खणी करे उन मां सिरूं ठाहियईं। पोइ उन सिरुनि खे पचाए करे हिन वक़्तु मूंखे दीवार जे शकल में बीहारे वियो आहे। तव्हांजे आॾो छा ते था विड़ो तव्हां हिन बेकार शयुनि ते? मुंहिंजी हक़ीक़त ॾिसो, मां वक़्त जो हुक्मरान हुअसि। किथे मट जे शकल में मटिजी वियुमि, किथे कारबीअ जे सिरुनि जे शकल में मटिजी वियुमि, किथे ठिकर जे शकल में मटिजी वियुमि, किथे दज़ी ऐं धूड़ थी वियुमि, किथे पचां पियो भठीअ में त किथे आवीअ में, किथे पाणी पियो समाइजे त किथे मां तमतराक सां ताज पाई वेठो हुअसि। अॼु मिटीअ जे सूरत में दीवार बणियो बीठो आहियां। छा ते था विड़ो? हिन बेकार शयुनि ते, इन्हनि शयुनि जे कढ था वक़्तु विञायो। हिननि जो वात ई बंदि थी वियो। ॿिन्हिनि जो अरवाह लही वियो त हीअ दीवार माखणा जा माखणा, जेको खणे मुर्गो हथु कढो। इंसान हिन दुनिया जे अंदरि थोरनि थोरनि शयुनि जे करे पंहिंजी असुलियत विञाए वेंदो आहे। दीवार चयो त गुरूर छा ते अथव? इन इहा दौलत ते, इहा दौलत ॿुधव मुंहिंजी हक़ीक़त इन सूरत में फिरी आई आहे। सभ खां वधीक क़ीमती इंसान आहे न, उहो क़ीमती इंसान हिन भिति जे शकल में बीठो आहे। कंहिंखे ख़बर कान्हे, अहकमुल हाकिमीन, ख़ुदा हुनखे ॻाल्हाए त ईअं ॻाल्हाईंदो। कॾहिं कॾहिं इंसान खे ईअं मिल्कियत ते गुरूर हूंदो आहे, ज़िंदगी तबाह करे छॾींदो आहे। कॾहिं इंसान खे इल्म जो गुरूर हूंदो आहे, सभु कुझु विञाए छॾींदो आहे। कॾहिं इंसान खे हुस्न ऐं जमाल जो गुरूर हूंदो आहे, सभु कुझु विञाए छॾींदो आहे। कॾहिं ईअं जवानी ऐं ताक़त जो गुरूर हूंदो त सभु कुझु विञाए छॾींदो आहे। कॾहिं ईअं ॻाल्हाइण में होशियारु हूंदो आहे, गुफ़्तगू जो कुवत, गोयाई ॻाल्हाइण वारी कुवत एॾी चालाकी हूंदी अथसि जो कंहिंखे वठु न ॾींदो आहे, पंहिंजी ग़लतीअ खे सही साबित करे वेंदो आहे, अॻिले सहीअ खे ग़लति साबित करे वेंदो आहे। एॾो चालाक थींदो आहे ॻाल्हाइण में। कॾहिं इन गुफ़्तगूअ ते गुरूर हूंदो अथसि, ज़िंदगी विञाईंदो आहे। त कॾहिं होशियारीअ, चालाकीअ, महिनत, जफ़ाकशीअ ते गुरूर हूंदो अथसि। चवंदो आहे सभु कुझु मां आहियां। इहे गुरूर सभु हिकु ॾींहुं मिटीअ में मिलाइजी वेंदा। तॾहिं अलाह से फरमायो वत्तक़ू यौमन, उन ॾींहं खां डिॼो, ला तजज़ी नफ्सुन अन नफ्सिन शैया, जंहिं ॾींहुं को बि माण्हू कंहिं बि माण्हूअ खे ज़रे बराबरि कमु न ईंदो। वला युक़बल मिन्हा अदलुन, एवज़ बि उते तव्हांजो क़बूल न कयो वेंदो, जान न छुटंदव। वला तनफ़उहा शफ़ाअतुन, सिफ़ारिश बि तव्हांजे बारे में क़बूल न कई वेंदी। वला हुम युनसरून, न के मदद कया वेंदो कंहिं बि तरह जी। कानून अथव हिते, करे वठो, पंहिंजा हक़ हुक़ूक़ पूरा अदा करे वठो, पंहिंजूं ज़िदियतूं, नफ़रतूं, अदावतूं फिटियूं करे अलाह ऐं अलाह जे रसूल जे तालीम खे इंसाफ़ सां, दिलि वजान सां क़बूल करे पंहिंजी ज़िंदगी ठाहे वठो। क़ुरान पाक जूं आयतूं एॾी वॾी तालीम थियूं ॾियनि, अहिड़ी तालीम दुनिया जो कोई किताब न ॾींदो। इहा तालीम अलाह ताला क़ुरान पाक जे ज़रिए तव्हां असांखे ॾिनी आहे। इहा तालीम अलाह ताला अगरि न ॾे हा त दुनिया जो कोई किताब असांखे इन हक़ीक़ी इंसानियत वारी तालीम न ॾेई सघे हा। अल्लाह पाक शल तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।